मलीर में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे नामज़द कयल उम्मीदवारनि पारां इलेक्शन मुहिम तेज़ कई वई आहे। उन सिलसिले में काल NA 229 जे उम्मीदवार कादिर कलमती, सेनेटर निहाल हाशमी, PS 85 जे उम्मीदवार पीर हफीजुल्लाह सरहदी, PS 86 जे उम्मीदवार याकूब कासकेली, PS 84 जे उम्मीदवार खुर्रम अब्बास भट्टी ऐं ॿियनि जी अॻवाणी में ॼाम ॻोठ खां मेमण ॻोठ ताईं सवें माण्हुनि समेत अवामी सुजागी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मेमण ॻोठ पहुती, जिते मौजूद माण्हुनि गुलनि जी वर्खा करे संदन भरपूर आजियां कई। रैली में शरीक माण्हू वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जा उॿिॾारींदड़ नारा हणंदा रहिया। इन ई दौरान मेमण ॻोठ में इलेक्शन ऑफिस जो बाज़ाब्ता इफ़्तिताह कयो वियो। हुन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त मुस्लिम लीग नून मलीर में करप्ट माफ़ियाज़ ख़िलाफ़ मैदान अमल में रही मुक़ाबिलो करे रही आहे। इक़्तिदारी धुर मलीर खे विकिरो करे छॾियो आहे। मलीर जी अवाम जी ख़ुशहाली फ़क़ति नून लीग जे अचण सां ई आहे। तंहिं करे 8 फ़रवरी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे करप्ट निज़ाम जो जनाज़ो खणंदासीं। मलीर जा माण्हू 8 फ़रवरी ते वोट ज़रिए इन्हनि करप्ट हुक्मराननि खे घर भीड़ो कंदा। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।